सिंधु दर्शन के 11 साल पूरा करण जो लख लख वाधायूं। लख वाधायूं। करोड़े वाधायूं थी ॾियां। त अचो असां मिली करे सिंधियत खे अॻिते वधायूं। तमामु सुठी ॻाल्हि आहे कि सिंधी पंहिंजे संस्कृतीअ खे, पंहिंजे ॿोलीअ खे, पंहिंजे तहज़ीब खे, पंहिंजे रीतियुनि रस्मुनि खे कंहिं बि नमूने ज़िंदह रखी सघनि त तमामु ज़रूरी आहे ऐं एकता आणण लाइ इहो हिकिड़ो तमामु सुठो ज़रियो आहे, इन खे हलाइणु खपे, ज़रूरी ॻाल्हि न त असांजी सिंधी कम्यूनिटी गुम थी वेंदी। त इन करे को बि चैनल खुरे त ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे उन में। हिंदुस्तान में पखड़ियल सिंधियुनि जे हाल अहवाल खे ॿुधाइण वारियूं वॾियुनि ख़बरुनि खे खणी आयो आहियां। रायपुर में झूलेलाल उत्सव मनायो वेंदो। सिंधी मुंहिंजो मान आहे, सिंधी मुंहिंजी शान आहे। तुम लोकसभा राज्यसभा में तो जाता है, इधर मेरे पास गड्ढे में भी पहुंच गया तुम्हें। तव्हांजो हार्दिक स्वागत आहे। सिंधी असांजो मान आहे, सिंधी असां सभिनीनि जी शान आहे। स्वागत थी करियां सिंधु दर्शन प्रोग्राम में। 21वीं सदी कंप्यूटराइज ज़मानो। दुनिया में अटकल 5 करोड़ सिंधी। सॼी दुनिया में पखड़ियल सिंधियुनि खे वेझो आणण लाइ पहिरियों कदम। सिंधु दर्शन संगम आहे नौजवान तकनीकी माहिरनि जो। सिंधु दर्शन मेलाप आहे क़ाबिल ऐं मक़बूल फनकारनि जो। पंहिंजी ॿोलीअ में ॻाल्हाइण, प्रोग्राम करण, ॾिसण हिकु अहिड़ी कोशिश साबित थींदी जेका देश परदेश जे सिंधियुनि खे पाण में मिलाए सघे। सिंधु दर्शन ते तव्हां दर्शन करे सघंदा पंहिंजी संस्कृति, सभ्यता, रीतियुनि ऐं रस्मुनि जो, कला ऐं विंदुर जो। अचो त गॾिजी पाण में ॻायूं ऐं वॼायूं, पंहिंजी कला, साहित्य ऐं ॿोलीअ खे बचायूं। सिंधी मुंहिंजो मान आहे, सिंधी मुंहिंजी शान आहे। शान आहे। संस्कृतीअ खे वधाइण वारो सिंधु दर्शन। साहित्य खे सम्मान ॾियण वारो सिंधु दर्शन। भाषा खे फैलाइण वारो सिंधु दर्शन। कला खे वधाइण वारो सिंधु दर्शन। यानी सिंधियत जी मशाल जलाए रखण वारो सिंधु दर्शन। अचो त ॾिसूं हाणे सिंधु दर्शन जे अॼु जो स्पेशल प्रोग्राम।
नमस्कार, गुड इवनिंग, जय झूलेलाल। मुंहिंजो नालो आहे कैलाश अडवाणी। अॼु मां तव्हां जे लाइ पेश थो कयां सिंध सेंस जी हिकिड़ी यादगार, शानदार, खूबसूरत शाम जंहिंखे तैयार कयो आहे ऐं सजायो आहे असांजी प्यारी SRK यानी शोभा कालरो ऐं उन्हनि जी समूरी टीम। 1, 2, 3, 4. Louder music. Come on. मां वेठी आहियां सिंधी सेंस जे बैक स्टेज में। हिते छोकिरियूं आहिनि तयार पंहिंजे पहिरें फैशन शो लाइ। मूं जहिड़ी छोकिरियूं कंदियूं फैशन शो प्रेज़ेंट। हिननि जी एक्साइटमेंट ऐं नर्वसनेस ॾिसी करे मूंखे त दिलि पियो करे मां बि वञी हिननि सां गॾु फैशन शो में वॉक करां। पर दिलि ते रखूं था काबू ऐं ॾिसूं था सिंधी सेंस जो पहिरियों फैशन शो।
वंस मोर पहिरियों फैशन शो हेतिरो धमाकेदार रहियो त अॻियां छा थींदो ॾिसण वटि आहे। मुकेश जी तव्हां आयो ॿिए बैक स्टेज ते जिते मेंस जो फैशन शो थियण वारो आहे। प्लीज़ असांखे जल्दी सां ॿुधायो हुते छा हाल अहिवाल हली रहियो आहे।